बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं ज़फ़र काज़मी जी 13वीं वरसी सिंध म्यूज़ियम स्टाफ जे तरफ़ां संदसि तुरबत ते गुलनि जी चादर चाढ़े मल्हाई पई वञे। सिंध म्यूज़ियम हैदराबाद में सा क़ौम थी ज़िंदा रहे जा यादि माज़ीअ खे करे हाल सां माज़ी गॾे तारीख़ साज़ी थी करे असांजे मोहतरम सैयद ज़फ़र अली शाह काज़मी जी तुरबत। मुर्क न फुरियो मूंखां मां माठ आहियां आहियां मिठी महिराण जी सुरनि में मुंहिंजो साहु आहे। साईं ज़फ़र काज़मी साईं संदसि शागिर्द स्टाफ वारा सूफ़ी मोहम्मद रमज़ान, रऊफ़, जावेद भाई, गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, मोहम्मद अली, फयाज़ अली डूमरो साहब, इमाम बख्श सुंगरो साहब। हाणे थोड़ी देर में गुलनि जी चादर चाढ़ी वेंदी साईं ते इंशाअल्लाह थोड़ी देर में या अली मदद तक मौजूद। सरदारान कायनात सरदारान जन्नत हसनैन करीमैन की खिदमत अख्तर आपने सत्तर तमाम अहले बैत किराम शहीदान करबला खुसूसन मोहतरम साईं काज़मी साहब की रूह के साल सवाब भेजने में अल्लाह अपनी बारगाह कबूल करे, रहमत दर्जात को बुलंद सल्लल्लाहु ताला अला खैर खल्क़ी मुहम्मद अस्सलाम वालेकुम। नालो मोहम्मद अली पावर है ऐं मूंखे तमामु दिली ख़्वाहिश त आउं साईं जी जीअरे ख़िदमत कयां कुझु कयां, पर मूंखे न नसीब थियो। पर हां अलाए शुक्र लख सां सॼे पार्क जे हवाले सां आउं साईं ख़िदमत में हाज़िर आहियां। इंशाअल्लाह मूंखे जेको पुॼंदो आउं कंदुसि ऐं बहितर खां बहितर कंदुसि। मूंखे अलाह साईं हिमत ॾे, साईं जी दुआऊं खपनि, साईं दुआऊं महिरबानी। सॼो साल साईं खे सारींदा था, ज़िंदा सॼो साल साईं असांखे यादि हूंदो आहे। रुॻो इहो न त को अॼोके ॾींहुं साईं असांखे यादि आहे, रोज़ असां साईं खे यादि कंदा आहियूं। जेसीं हयाती आहे पिया यादि कंदासीं। अस्सलाम वालेकुम या अली मदद। ही 13वीं वरसी आहे ऐं मूंखे ॾाढी सुठो पियो लॻे त मां ईअं हज़ारनि जे माण्हुनि खां बहितर आहे त माण्हू उन्हनि सुठे माण्हुनि सां वेह जेके दिलि जा सच्चा ऐं नियत जा साफ़ आहिनि ऐं जेके पापा जे बिल्कुलु क़रीब आहे, ॾाढो वेझो आहे। ऐं मां उन्हनि सभिनि सां गॾु वेठी आहियां ऐं मूंखे सदाईं उन्हनि सां मिली ॾाढी ख़ुशी थींदी आहे, छो करे उहे पापा जो ज़िक्र कंदा आहिनि कॾहिं सुहिणी सुहिणी यादुनि जो। त अलाह साईं मुंहिंजे पापा खे जन्नत फिरदौस में जॻह ॾे, आमीन। ऐं मां सभिनि जी जेका आहे न दिलि सां दुआ कंदी आहियां जेके हिते वेठल आहिनि, उन्हनि खे इहो ई मां चयो त पाण सभु गॾु वेठा आहियूं। या नसीब अलाह साईं ज़िंदगी ॾिनी त अॻे साल हूंदासीं सभु गॾु इंशाअल्लाह ताला। साईं ज़फ़र काज़मी साहब जी वरसी आहे जंहिंमें असां छोटो स्टाफ साईं जी हाज़िरी भरे रहिया आहियूं। जीअं असांखे हिन मंज़िल ते असांखे नौकरियूं ॾिनियूं, अलाह उनखे जन्नत नसीब करे सदा आमीन। अस्सलाम वालेकुम या अली मदद। सा क़ौम थी ज़िंदा रहे जा यादि माज़ीअ खे करे हाल सां माज़ी गॾे तारीख़ साज़ी थी करे। साईं ज़फ़र काज़मी साहब रुगो यावर जो बाबो न, अदी टीटूअ जो बाबो न, असां सभिनी जो बाबो आहे ऐं असां हुनखे पंहिंजे पीउ जेतिरी हैसियत, पीउ जेतिरी इज़त ॾिनी आहे। ऐं हिकिड़े उस्ताद जे हैसियत में, हिकिड़े ऑफिसर जे हैसियत में जहिड़ो ज़फ़र काज़मी असांखे पंहिंजे बचनि वांगुरु संभालियो, अहिड़ो कंहिं बि ऑफिसर असां सां न निभायो अथईं। तॾहिं त हर रोज़ साईं ज़फ़र काज़मी खे, अब्दुल गनी साईं खे, उस्ताद ख़ुदा बख़्श खे, लुत्फ़ अली अंसारी साहब खे
असां हर दम हर घड़ी उहो को ॾींहुं न हूंदो आहे जो बसि कुदरत जो इहो करण जो असां संदसी क़दमनि में वेठा आहियूं हिते ई। जेसी ज़िंदगी आहे जेसी नौकिरी आहे, नौकिरी खां पोइ बि इंशाल्लाह हयाती हूंदी त संदसि क़दमनि मुबारकनि खे चुमण जे लाइ पिया ईंदासीं जेसी हयाती रही। बाक़ी ज़फ़र काज़मी जा थोरा रुॻो असां ते न पर सॼी सिंध ते आहिनि। तक़रीबन सॼी सिंध मां दुश्मननि घणी कोशिशूं कयूं त ज़फ़र काज़मी जे कम खे मिसमार कयूं, मिटायूं, पर मालिक जा लख एहसान मुश्किल कुशा हैदर करार जा जेसी सिंध आहे रहंदी तेसी हुनजो नालो ज़िंदा रहंदो। ताज़ो हाणे साईं जी अमेरिका में तस्वीरनि जी नुमाइश लॻी आहे जेका 1 महीने खां जारी आहे ऐं हले पई। उते तमामु सुठा माण्हू हुनखे पाकिस्तानी कम्यूनिटी या अमेरिका जा ॿिया माण्हू सभु हुन नुमाइश खे ॾिसनि पिया ऐं साईं खे साराइनि पिया। ख़ासि करे जेको अमेरिकन सदर खे साईं जेको अजरक जो पटको ठाहे ऐं पारायो आहे उहो पंहिंजी मिसाल पाण आहे। तमामु सुहिणी तस्वीर आहे, एॾी प्यारी, ऐं उनजो सॼो रिकॉर्ड अमेरिका वारनि जी पंहिंजी जेका पर्सनल आर्काइव ऑफिस आहे उन में अॼु ॾींहुं ताईं मौजूदु आहे। जॾहिं हू माण्हू हिते घुमणु आयो पाकिस्तान में त साईं ज़फ़र काज़मी हुनजी उहा तस्वीर जेका आहे असां उन टाइम शाया कई। ज़बरदस्त माशाल्लाह, साथ सलामत या अली मदद सदाईं गॾु।